अज बुधाया तो गुलजार जी गलीचा ए बलीचा परसती मोने सटके पीर गुलजार भाई ओए पाया कबूतर मां भी वसऊं न घटायो उबता सुबता एड़ा मथा फेर करे ना मान पर मुखे दुख इयो आ त मां फोटे के यार बचाए न सके हला थई कूड़ा घर पे रात खुंघरा हई वरी के तो मां फेरिंग कई ही फेर कयम ही कयम हूं कयम ही अरे कदे कुकड़ के थपाई थई कबूतर बेगे खाब में गोलियां लायूं दई बेबी तू सही मानू नहीं तो खेत मुझी हा में हा मिलान खपे अरे बेगा चारे सोडे जा दी है एतरा हुआ तू छा फेरिंग कदे हां कबूतर दिए जडे पूरा दा थे ना तो मौत तो बान हुआ बेबी तू कबूतर सा हो जाए थी घणी नथी जडे कबूतर मूसा पियो गलाए तो तू विच में छो थी गलाई बेगा तोखे साड़ चौथो थिए बेबी जे मुझे विच में हू आहे उन्हें के छा चवंदा है न हू छा बेगा तू को भी शक न कर मुझे कबूतर विच में का भी हू काने पो यो कबूतर ने छो थो चवे तो यो डंडो खसे कबूतर या सींध वारो मोकलिया सलाह जे वाले खबरदार बेगा कबूतर के धमकियूं न दे नतड़े तू छा कंदे हां मां वडो डिगो मानू आया मुमा राज बेजार थई बुधाए छडिए तू कंदे छा जे मां रुसंदो आया न त असुल कोन परजंदो आया मां बे जकरे डंडो खसींदो आया न असली कोन मुड़ंदो आया मां बे जेनी वेले भजंदो आया न त केर मुखे पुजी न सगंदो त मां कीअं थो भजां अज भज त सही एडी त कीअं थो भजां तमाम तेज आया भजो बेबी तू परे थी बेबी मां तो जा परे बेबी परे बेही वही कुछ आऊं कीअं भजां मरा वनी भाई अम्मा हिकड़ी रुखारी खबर आ बाबा रुखारी खबर खैर ता है न दुश्मन सोढे से गोलियों हलायूं आहिनि
बाबा ये कहर कीअं थियो? बस वक्त जे बेरहम वागुन इहो कहर करे विधो आहे। बाबा अलाह साईं अदा सोडे के हयाती बख्शे ॾींदो। हा मां, तूं ऐं सोणी तयार थी ॻोठ जे न्याणियुनि खे ॿुधायो त वॾेरी रेशम सलवात कढाई आहे सोढे जी जमाल जे लाइ। हा बाबा, सोणीअ खे साण करे राज जी सभिनी छोकिरियुनि खे ॿुधाए थी अचां त वॾेरी रेशम वटि शाम सलवात पढ़ण अचनि। रेशम तूं परेशान न थी, अलाह कंदो ते सोटे खे कुछ कोन थींदो। तूं जल्द सेहतयाब थी पंहिंजे घर ई ईंदो। लुंगा सगो भाभी हिन करे अदी सोडे जे मथा मुझे करे त गोली वसाई वयूं। छल कहर पवंदो दुश्मनन खे, मुझो भाउ बचे अलाई न। हाणे गुलजार भी जिंदा न रहंदो। सोडे जे पलांद में मां गुलजार के सिधियूं गोलियूं हणंदुसि। न लुंग न, अल्लाह न करे। ही वॾा ज़ालिमन, अगर जे तोखे कुछ थी पई तो वो मुझो केर आ? तुझी मर्जी छा है तो छा मां इन ज़ालिम के छॾे ॾियां? न रेशम न, ये टरड़ा छोड़ा जेके पंहिंजो पाण खे काट कूता समझन न, ये हकीकत में बुज़दिल हूंदा आहिनि, बुज़दिल। गुलजार सां विढ़ंदासीं, कोन छॾींदासीं उन्हे खे। गुलजार सां कानूनी तर विढ़ंदासीं। असांजो असल दुश्मन मुझे ना लुंग। इन सां कानूनी जंग थींदी। इन गुलजार दे पुलिस जा लाइ केतिरा केस आहिनि। पुलिस जी हिकड़ी गोलीअ जो मेहमान आहे गुलजार। पुलिस तो पंहिंजा ऑर्डर भी जारी करे छॾिया आहिनि त गुलजार जिथे भी मिले उनखे फुल फ्राई करे छॾियो। रेशम जे पुलिस कुछ न कयो न तो पोइ मां गुलजार खां पलान वठंदुसि। छा तू डोहारी बणजी हथ में हथियार खणंदे? हाँ, लोह खे लोह कटींदो आहे, ज़हर जो इलाज ज़हर सां कबो आहे। गुलजार न समाज जो नासूर आहे, उन जो इलाज सिर्फ गोली आहे। कोने वेड़ जिला तोखे रेस सां ॻाल्हाइणो पवंदो। ठीक है, मां इस काबू करण सां सलाह थो कयां। मुझन वॾो प्लान करे वियो आहे हाजिम। मुंहिंजा आंटा छिनी विधा अथई। आंटा मुझन ऐं बंगुल गॾिजी करे मुंहिंजी सॼी बाह कटे छॾी आहे, सॼी बाह। हाशिम इहो सूर मुंहिंजे अंदर मां सॼी उमिरि कोन विधो। मां 100 मुझन 100 गुलजार मारिया न, पोइ बि मुंहिंजो या कोन ठरंदो, या कोन ठरंदो। वैसे सोढो मुंहिंजो बि जिगरी यार आ, मुंहिंजो भाउ आ, मुंहिंजो दोस्त आ। ऐं इन ॾोह में रुगो गुलजार ऐं मुझन न आहिनि, बंकुल बि बराबर जो ॾोही आ। रईस, मां पंहिंजा सभु पलांद विसारे सघां थो, पर मूंखे कसम आहे सोडे जे बेगुनाह रत जो इहो पलांद मां ज़रूर कंदुसि। यो गुलजार बंकुल ही मुझन जे टिकरन ते विड़ी रहियो आहे। बाबा सही न तनी गुलजार में एतरी हिम्मत ही कोने का जो रेशम जे घर में गिरे। मां समझा तो साईं दादा, यो मुझन जमीन जा कागज़ करण जे लाइ गुलजार के इस्तेमाल कर रहियो आहे। यो मुझन ऐं बंकुल वज़ाते खुद टके जा माण्हू आहिनि, टके जा। मुंहिंजे आॾो हुननि जी हैसियत ई कान्हे का। हू छा मूंसां विढ़ंदा, हू त मुंहिंजे आॾो कंध बि खणी कोन सघंदा। तव्हां ॿई ॿुधो, ॿई पहिरियां हिन गुलजार जो बंदोबस्त कयो ऐं पोइ हिन बंकुल खणींदासीं साटो। ॻोठे जो पलांद हाशिम साईंदाद मूंखे हर हाल में पूरो करणो आहे। हा रेस, सोडे जो पलांद गाए वॼाए वठंदासीं, हिक हिक खां घणे घणे हिसाब वठंदासीं। रेशम मुंहिंजो जेको हाल आहे, मां तव्हां सां गॾु आहियां। जॾहिं मूंखे सॾु कंदो, सॾ सां सॾ ॾींदोसांव। रेस, हाणे असां पंहिंजे दुश्मननि जो
गबरू पंजे हिनन हथन सां कोटींदासीं। ठीक है हाशिम, ता भले वञो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, तकड़ न कजांइ, को बि कदम खण काग में मूंसां सलाह ज़रूर कजांइ। वैसे तव्हां फिक्र न कयो, जेसिताईं मुंहिंजी सिरीअ में साह हुआ न, तेसिताईं तव्हांखे सोढे जी कमी महसूस थियण हरगिज़ कोन ॾींदुसि। चङो रेस, साईं दादा अच था हलूं। गुलजार जो तो को हाल ही ना है, रेशम के खड़ी न सकियो, अजय सोडे के धक आई। सठे के जे थक है हुई त धक सा दुफ करे छडे सा जानी छुटी पया, मुल्क ता डमरी लही पया, पो जेको तो ॾिठो वञा। पर यार मुझे न दिल में हिकड़ी हसरत रही, जंहिंमें सोढे के उफट मारे विझी हां, इन छोरे के गुलन जा हार पाराया। अफसोस थक भईस पर मरण वारो न ॾिस। अहिड़ो धकणे सां जे उफट मरी वञा त छोरे खे मां मुबारकूं ॾियां, गुलनि जा हार पारायां सां। मां चवां थो त इहो सोडो ओबासी न ॾियां, लही पया मुल्क तां डमर, हिकिड़ो वाठो उन जो ख़तम थी वञे हा। मुफ्त में तो गुलजार कंहिंजो को कम ही ना आहे कंदो। मां हुनखे चयमि त वञ कागज़ खणी आ, हो वियो हूंदो कागज़ खण, पर इहो ख़बर अथई न, इहो तुरम खान विच में अची हूंदो त मां वॾो मोतबर आं। पर हाणे हिन बि विञाए छॾियसि छोरे, कमु भलो कई, ख़बर पइजी वियसि सठे खे वॾो लाचार आहे, विच में अची बीही थो रहे। हाणे धक ॾियारी वारो हाणे सां त मञा सां तुरम खान आहे साईं सोढो। जेॾी महिल न इहो सोढो कांपू खान जे अॻियां अचे थो, बाबर साईं हुकुम कयो त मां मुचन खे मारियां, चओ त पंकुल खे हीअं कयां। हाणे चीख लॻो पियो थिए, खण पंहिंजे भाउ खे रिॾ में वेड़े सड़े। मुत पर आयो पंकुल खान खे मारण, ॼण पंकुल खान हक़ जी माखी, हिनखे मारे हलियो वेंदो। टुक था कयूं, हली दाद तॾे ते हली हाल हवाल था पुछूं। पंकुल खान अलाह अहिड़ो ॾींहुं न आणंदो जो दुश्मन जे तॾे ते मां वञा। कहिड़ियूं कामूं खान असां कंदा आहियूं जो असां वञूं तॾे ते वञूं? मुझे न दिल त मुंहिंजी बि कान थी चवे, पर बाबा वञणु खपे, छो जो ये नंढियूं नंढियूं मुनाफ़िक़ूं न कंदासीं त हली कोन सघंदासीं। ॻाल्हि सम्झ। मगर तूं छा पे करी, इहो काबू खान कुझु न कुझु ज़रूरु कंदो। कुझु बि न कंदो। काबू खान खे कहिड़ो सबूत आहे त सोठे ते असां हमलो करायो आहे, असांजो हमला हुनखे मारियो आहे? मगर तूं छा पे करी, पर इहो काबू खान असांखे मारण जी टिकूं कंदो। बाबा अरे इस काबू खान खे असां चवंदासीं, हिन में असांजो को बि हथ न आहे। कसम ते ॻाल्हि आहे त क़ुरान बि खणी ईंदासीं, तूं खुटको छो थो करी? पर यार बंगुरी ज़मीन जा कागज़ वरी बि न मिले। तूं खटको न कर, कागज़ काॾे हां, पाणे ई कागज़ वठंदासीं, घर मां घड़ी कागज़ वठंदासीं, पोइ ॾिसां त रेशम खे केरु थो बचाए, उनखे बि सथियूं गोलियूं हणंदुसि, वॾो गंद थींदो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो, अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अरे बेगा ॻाल्हि ॿुध, टियों ॾींहुं थियो आहे, वात पटियो पियो अथई, ख़ैर त आहे? अरे बेगा रोई छो थो, माणे मरी वई आहे छा? न कबूतर, मूंखे बसरा जी ॾाढी सिक लॻी आहे। ओ मुंहिंजी हाथड़ी जहिड़ी बसरा, तूं कॾहिं वापसि मोटंदी? मूंखे ख़बर पई आहे त ताजान जे ॻोठ में हिकिड़ी नई माई मार्केट में आई आहे, इहा ख़बर अथई? कबूतर, माई आया मोबाइल आहे जो मार्केट में आई आहे। बाबा वॾी पोतल आहे, केतिरा विछड़ियल माण्हू पाण में मिलाए अथसि, करामत वारी आहे, तोखे इन ॻाल्हि जी ख़बर कान्हे? तूं बि वञ उनखे अर्ज़ कर त तोखे बसरा सां मिलाए, को धागो फीणो वठीसि, रुगो वात पटियो पियो अथई। कबूतर, तूं सही माण्हू न आहीं, सत को पंधु केरु कंदो? चङो तूं हिते बीह त मां मोटर साइकिल हथ कयां, पोइ उन ते मां तोखे खणी हलां।
कबूतर बि कोन सघंदुमि चवी त वेही रहां मां हा वे अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे अॼु टियों ॾींहुं थियो आहे बेगे जो वात पटियो पियो आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे ससी बचा तू जीअं बहादुर बच्चे जी जोड़ी अल्लाह से सलामत रखे सला तव्हां ॿिन्हिनि खे कोसो वाह न लॻे मां त सदा इहा ई दुआ घुरंदो आहियां त तव्हांखे औलाद थिए हिन अङण ते मुंहिंजो नंढड़ो गुलड़ो खेॾे इहा ई पाक अल्लाह खां दुआ घुरंदो आहियां अल्लाह तोखे नेक औलाद ॾे छल को पुटड़ो ॼमई ऐं जेको तोखे पुट ॼमे न उनखे दादू मोरियाली पुल तां दरिया में उछलाए छॾिया मामा मामा हाजी अॼु भला सुबुह खां घर में वेठो आई बनीअ ते बि न वियो आई ख़ैर त आहे शाबाश दे ससी बचा मां तोखे पतो दुआऊं कयां ऐं तूं वरी तंग पई थी तूं त अञा चओ त ममा अञा सवायूं दुआऊं कर त मूंखे बचिड़ो ॼमे मामा शरीफा कंहिंखे पियो थो दुआऊं ॾे ससी जे धीअ खे छल को बहादुर बच्चे के पाक अल्लाह औलाद ॾे बचिड़ो ॾेसि जेके खणी हिते खणी खेॾाए गुलड़ू गुलड़ू तितकड़ा गुलड़ू लुलड़ू गुलड़ू गुलड़ू मामा मूंखे लॻे थो ससुईअ खे पेट अथई हाणे जल्दी बहादुर खान पीउ थियण वारो अथई ही छा थी चवे बेबड़ी सही थी चवां ससुई उम्मीद सां अथई जल्दी हिन घर में रेस बहादुर जो वारिस पैदा थियण वारो अथई डंडन जी